जी नाज़रीन, मौजूद आहियूं आदलपुर शहर में, जिते द सुपीरियर मॉडल स्कूल आदलपुर तरफ़ां रांदियुनि जे हवाले सां हफ़्तो मल्हायो पियो वञे, जिते क्रिकेट टूर्नामेंट, फुटबॉल ऐं हॉकी ऐं मुख़्तलिफ़ टूर्नामेंट लारायूं वियूं आहिनि, जिते शागिर्दनि पिणु हिसो वरितो आहे। अचो त मौजूदु हितां जेके उस्तादीन जंहिं जेको आहे तालीमी माहिर उस्ताद उबैदुल्लाह कलवड़ इफ़्तिताह कयो आहे, मौजूदु उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन हफ़्तो मल्हाइण जे हवाले सां उनजा कहिड़ा वीचार आहिनि। जीअं त सुपीरियर स्कूल जे तरफ़ां सर सदाम वारनि गेम्स जो हफ़्तो मल्हाइणु चाहिनि था। दरअसल गेम हिकु गैर एजुकेशन सरगर्मी आहे। गेम सिहत जे लाइ ज़रूरी आहे। फिज़िकल फिटनेस, जेकॾहिं ॿारु फिज़िकल फिट हूंदो त उहो पढ़ाई में बि होशियारु हूंदो। ऐं असांखे घुरिजे त हिननि ॿारनि खे गेम्स जा प्रोग्राम मुहैया करे ॾियूं, जीअं हू पंहिंजो कलाकु ॾेढ पंहिंजे ॾींहं में वर्ज़िश कनि ऐं रांदि कनि। गैर निसाबी सरगर्मी जेका आहे उहो तक़रीरूं, डिबेट, ड्रामा ऐं गेम हिन में अची था वञनि। ऐं साईं जन खे जसो हुजे जो हीअ अॼु खां 3 ॾींहंनि जे लाइ गेम्स जो ॾींहं मल्हाए रहिया आहिनि ऐं ॿारनि खे मुख़्तलिफ़ रांदियूं कराईंदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त सुपीरियर मॉडल स्कूल तरफ़ां रांदियुनि जो हफ़्तो पियो मल्हायो वञे, इन जे करे हिन स्कूल खे जस हुजे त हे 3 ॾींहंनि जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे, त ॿारनि खे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी ऐं उनखां अलावा जेको आहे बैडमिंटन खेॾाई पई वञे। सो इन जे करे ॿारनि में शौक़ु बि वधंदो रांदियुनि जो बि ऐं गॾोगॾु पढ़ाई जो बि। इन जे करे हिन ॿारनि खे, उस्ताद खे बि जस हुजे ऐं हिन ॿारनि जे लाइ ग्राउंड बि असां गवर्नमेंट खे अपील कयूं था त मुहैया कया वञनि आदलपुर जे लाइ। मुंहिंजो नालो यासिर आहे, मां 7th क्लास जो स्टूडेंट आहियां। हीउ जेको हफ़्तो आहे इहो रांदियुनि जो आहे। असां क्रिकेट खेॾूं था ऐं गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त असांखे खेॾण लाइ ग्राउंड बि ॾिए ऐं असां अॻियां बि खेॾनि। जी नाज़रीन, मौजूदु उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंजो चवणु आहे त हीउ हफ़्तो मल्हाए ॾाढी ख़ुशी महसूसु कयूं पिया। हिन जो चवणु आहे त असांखे क्रिकेट जो ग्राउंड न हुजण जे करे असांखे खेॾण में ॾाढी मुश्किल अचे पई। हिन जो चवणु आहे त असांखे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांखे क्रिकेट लाइ ग्राउंड मुहैया कयो वञे, जीअं असां पंहिंजी रांदियूं सही नमूने सां खेॾी सघूं। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़, आदलपुर।